ख़ुदकुशी कंदे दुनिया बीजी वेंदी पर घर वारनि खे 3 ॾींहं गम थींदे चौथे ॾींहं ते हो बि तोखां बग़ैर रही वेंदा। पर जंहिं हथियार सां जंहिं औज़ार सां पाण खे मारींदे इहो ईज़ा जहनम जे अंदरि बि यौमल क़यामत ताणी बि ॾिसंदे ख़ुदा जी इज़त जो कसम हिकिड़ो सेकंड जीअं चवंदे न त ईज़ा हिकिड़ो सेकंड रुगो ख़तमु थिए त मां रब खे पुकारियो पर उहो बि तोखे वक़्तु न मिलंदो रुगो पंहिंजे ईज़ा जी अज़ियत न बेचैनियुनि बेक़रारनि में हूंदे। ख़ुदकुशी मसइलनि जा हल न हूंदा आहिनि। मर्द जो शान आहे मुक़ाबिलो करे। बाबा छुड़िया पाणी ईंदा आहिनि न छुड़े पाणी खां अचण खां अवल छा थींदो आहे उंद ईंदी आहे मिटी वारी मिटी ईंदी आहे न हीअं हवा खणी ईंदी आहे बाक़ाइदे वरी उहो छुड़ियो पाणी हलणु शुरू कंदो आहे पंहिंजे मकान ते पहुचंदो आहे त वरी पोइ बाक़ाइदे सभिनीनि जी ज़मीननि खे आबाद शाद करे छॾींदो आहे। अॼु जेकॾहिं छुड़ियो पाणी न आहे त सुभाणे ईंदो ख़ुदा जो कसम ईंदो ईंदो। ख़ुदकुशी कंहिं बि मसइले जो हल न आहे। जीअण सिखोड़े जीअण मारण वारा इहे भाड़ी हूंदा आहिनि। के कुझु बि फ़र्क़ु न पवंदो के कुझु बि फ़र्क़ु न पवंदो तुंहिंजी मुश्किल सफ़ा नंढी में नंढी आहे रब अर्श लज़ीम उन सभिनीनि खां वॾो आहे। रब ते यकीन रख तुंहिंजी मंज़िल आसान थींदी। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते तोखे अञा बि यकीन कोन्हे हल भला पंधु करे ॾिस क़यामत में मथां तोसां मुलाक़ात थिए फ़ाइदो मिलंदई। हार न मञ दुनिया खां दुनिया खे जीत ॾेखार जीत पंहिंजी जीत ॾेखार। जंहिं हार मञी आहे उहो बेकार में बेकार इंसान आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम क़यामत ताणी जहनम जे अज़ाबनि में रहंदो छो त ख़ुदकुशी करण वक़्तु रब अर्श लज़ीम जो मुंहुं उन इंसान खां फिरी वेंदो आहे जेको अल्लाह जी रहमतुनि खां मायूस थी दुनिया वारनि जे ईज़ान खां मायूस थी। अड़े दुनिया वारा ईज़ा ॾींदई त तॾहिं अॻिते हली तूं वॾो बिज़नेसमैन ताजर थींदे वॾो भरम थींदई। ये दुनिया जी नंढी नंढी तकलीफ़ुनि खां त इंसान थींदो आहे। न कर मुंहिंजी इज़त कर मुंहिंजी ॻाल्हि खे फॉलो कर अॻिते क़दम वधाए।